नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त जेके सन्यासी हूंदा आहिनि न, हाँ उहे ब्रह्म महातत्व सां योग लॻाईंदा आहिनि। हाँ त छा उहो तत्व ई भॻवान आहे? ॾिसो, उहो तत्व त हिकु तत्व आहे जिते आत्मा जो निवास कंदी आहे। ब्रह्म महातत्व चओ या ब्रह्मलोक चओ या मुक्ति धाम चओ, शांति धाम चओ, निर्वाण धाम चओ, इहे सभु हुनजो नाम आहिनि। कंहिंजा? ब्रह्म महालोक जो, ब्रह्म महातत्व जो। त हुते पाण सभु आत्मायूं निवास कंदियूं आहिनि। पाण चईंदा आहियूं न, पाण मथां ई आयासीं। त मथां किथां आयासीं? मथे त चांद तारा सूर्य आहिनि, हुन खां मथे त फ़रिश्तनि जी दुनिया, हुन खां मथे हिकु जॻह आहे जिते परमात्मा ऐं आत्मायूं हिकु कल्प वृक्ष जे मुआफ़िक़ रहंदियूं। ऐं हुन कल्प उल्टो कल्प वृक्ष हूंदो आहे। त उल्टे कल्प वृक्ष खे उल्टो कंदोसीं त सभिनि खां पहिरियों बीज केरु आहे? परमात्मा। हुन खां पोइ वृक्ष जे रूप में सभु धर्म वारी आत्मायूं मथे रहंदियूं आहिनि। त सन्यासियुनि खे उन घर जो त मालूम आहे, लेकिन हुन घर में रहण वारियूं पाण आत्मायूं परमात्मा बाप जो यथार्थ परिचय कोन अथनि। उहो परिचय कॾहिं पाण खे मिली सघंदो आहे जॾहिं स्वयं परमात्मा हिन धरती ते अची करे पाण खे परिचय ॾींदो। ॾिस, भक्ति मार्ग में चईंदा आहिनि न, भॻवान ख़ुदि ऐं हुनजी रचना जे बारे में त उहो ई ॼाणे, असां त न ॼाणे सघंदा आहियूं। हुनजी गत मत उहो ई ॼाणे, ॿियो कोई बि नथो ॼाणे सघे। त भर सन्यासी पंहिंजे घर ताईं त पहुचंदा आहिनि पंहिंजी बुद्धि सां, शरीर सां न, बुद्धि सां पहुचंदा आहिनि, मन बुद्धि सां। लेकिन घर में रहण वारे बाप जो परिचय तॾहिं ई मिली सघंदो आहे जॾहिं बाप ख़ुदि अची पंहिंजो यथार्थ परिचय ॾे कि मां केरु आहियां, मां कहिड़ो कमु कंदो आहियां, मुंहिंजो रूप छा आहे, नाम छा आहे। इहे सभु ॻाल्हियूं असांखे परमात्मा संगम युग ते, कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे संगम युग ते अची करे पाण खे ॿुधाईंदा आहिनि कि ब्रह्म महातत्व आत्माउनि जे रहण जो स्थान आहे। ऐं हुन ब्रह्म महातत्व में रहण वारियूं तव्हां सभु आत्मायूं आहियो। ॾिसो, सन्यासियुनि खे बि पंहिंजे घर जी ॾाढी यादि ईंदी आहे न, त उहो पंहिंजे घर सां योग लॻाईंदा आहिनि। योग अर्थात यादि। सन्यासियुनि जे शरीर में बि त आत्मा आहे न, आत्मा जो घर त मथे ई आहे। हिते भले उहो शरीर वठे थी 5 तत्वनि जो, लेकिन आत्मा खे जॾहिं दुख थींदो अथसि त अशांति थींदी अथसि त आत्मा पंहिंजे शांति धाम घर खे यादि कंदी आहे। परंतु परमात्मा बाप चवंदा आहिनि, घर खे यादि करण सां तव्हांखे शांति न मिलंदी। शांति कॾहिं मिलंदी? जॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे पंहिंजे पीउ परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदव न, तॾहिं तव्हां सभिनि आत्माउनि खे शांति मिलंदी। त हाणे पाण खे योग लॻाइणो आहे, यादि करिणो आहे कंहिंखे? ब्रह्म महातत्व में रहण वारे बाप परमात्मा खे यादि करिणो आहे, निराकार रूप में पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे। ठीकु आहे? ठीक है दीदी, थैंक यू।